अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नगर ड्रामे में शाह रईस बालाज खान राबेल सां ज़बरदस्ती शादी कंदो। ईंदड़ क़िस्त में शाह रईस बालाज खान जेको आहे नाकाम वेंदो पंहिंजे कोशिश में। सभु कुझु इन ॻाल्हियूं वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों रईस बालाज खान जेको आहे त अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदव त राबेल खे अगवा करे ज़बरदस्ती शादीअ जी कोशिशि कंदो, जंहिंमें रईस बालाज खान जो जेको आहे नाकाम वेंदो आहे ऐं मल्हार ऐं शेदिल हमिलो करे राबेल खे आज़ादु कराए वेंदा आहिनि। या दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो जेको आहे पंहिंजे मोड़ ते अची चुको आहे ऐं रईस बालाज खान जेको आहे त राबेल खे अगवा करे ऐं कोर्ट में बंदि करे ऐं ज़बरदस्ती शादीअ जी कोशिशि कंदो आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेदिल ऐं मल्हार जेको आहे हमिलो करे राबेल खे छॾाए वेंदा आहिनि ऐं जेको आहे राबेल रईस बालाज खान खां बची वेंदी आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन चैनल खे तव्हां ते जेको आहे हर अपडेट जेको आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे पाप नगर ड्रामे जी मिलंदी ऐं ॿियूं बायोग्राफियूं मिलंदियूं। दोस्तों राबेल अचण वारी क़िस्तुनि में रईस बालाज खान खां निकिरी वेंदी ऐं रईस बालाज खान परेशान थी वेंदो, हैरान थी वेंदो ऐं पंहिंजी कोशिश में रईस बालाज खान जेको आहे नाकाम वेंदो आहे। दोस्तों उमेद कयां थो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि ज़रूरु आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो।